बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमन यब्तगि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरति मिनल खासिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह पाक जल जलालहु व मन वालहु जे कलाम कुरान मजीद मां एक आयत सगोरी अवा प्यारी जमात जे आडो मूं तिलावत कई आ। इंशाअल्लाह अज़ीज़ उन्हीं जो तर्जुमो ऐं उन जो तफ़सीर ऐं उन सां कुछ मुतालिक ॻाल्हियूं ऐं कुछ मसइला अवां प्यारी जमात जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल मूंखे हक़ चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा मुसलमान भाइरों, कुरान करीम के समझण जी कोशिश कजे त इंशाअल्लाह ताला तवाजो असांजो हितड़े अचण वेहण बुधण सजायो थी पवंदो। अवी भी कुछ सिखण आया आहियो, असी भी तवां के कुछ अर्ज करण आया आहियूं। असी जेको तवां के अर्ज कयाऊं वो तवी गौर सां बुधण जी कोशिश फरमायो। अल्लाह ताला जे पाक कलाम में असांजे रहबरी रहनुमाई जे लाइ सब कुछ आ। अवां सभिनी खे ख़बर आ त तवी असी अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं, तॾहिं तो मस्जिद में वेठा आहियूं ऐं अल्लाह वारनि जो ॾिहाड़ो मल्हायूं था। ये अल्लाह वारा इस्लाम जा अलम बरदार, इस्लाम जा दाई, इस्लाम जा मुबल्लिग, इस्लाम जे पैगाम पुजाइण वारा हुआ।
इन अल्लाह वारनि सारी जिंदगी खुदा ताला जे दीन जे तबलीग में वसर कई ऐं खुदा जे ख़ल्क़ ताईं पैगाम पहुचायूं। उन्हनि सां तव्हांखे असांखे बेपनाह मोहब्बत आहे। हज़रत काज़ी बुरहानुद्दीन जेके सदियूं गुज़रियूं आहिनि, अवी हिते जेके भी वेठा आहियो, इन्हनि मज़ा कई अब इन्ही बुज़ुर्ग खे ॾिठो कोन्हे, पर तव्हांजे बाबे साईं, ॾाॾे साईं, पड़ ॾाॾे साईं, तव्हांजे ॾाॾे जे पड़ ॾाॾे भी कोन ॾिठो हूंदो। ही काज़ी साहब हज़रत मखदूम मोहम्मद उस्मान मरवंदी कलंदर शहबाज खां भी अॻे आहे। हिन बुज़ुर्ग खे सदियूं गुज़रियूं आहिनि, पोइ तव्हां ॾिठो भी कोन्हे, अवां जे वॾनि भी ॾिठो कोन्हे। पोइ अवां रात आधी रात ताईं, सॼी रात ताईं, सर्दी हुजे गर्मी हुजे, बुख हुजे ॾुख हुजे, उञ हुजे, छो वेठा आहियो? इन्ही बुज़ुर्ग में कहिड़ी खूबी हुई? इहो मेला लॻराईंदो हो? ॻाल्हायो, को कड़ में न ईंदो? हिन जो धंधो कहिड़ो हो जो तव्हांखे हिन सां प्यार आहे? असां जॾहिं इन सां मोहब्बत ऐं प्यार कयूं था ऐं उन सां अक़ीदत जो इज़हार कयूं था, त ॾिसणो रुगो असांखे इहो आहे त हिन अल्लाह वारनि जी मिशन कहिड़ी आहे, अल्लाह वारा कहिड़ो पैगाम खणी आया, अल्लाह वारनि ख़ल्क़ खुदा जे आॾो छा पेश कयो। जेकॾहिं असां इन्ही ॻाल्हि खे समझी वरितोसीं ऐं पोइ उन खां बाद में वरी उन ते अमल कयोसीं, त पोइ मुंहिंजा अदा असांजी अल्लाह वारनि सां मोहब्बत बि सची आहे ऐं अल्लाह वारनि जो रूह बि राज़ी थींदो। जेकॾहिं न त पोइ शायदि रुगो भत जे पाटोड़े ते असीं मिड़े ॿ टे टपड़ा ॾियो, पोइ हलिया था वञूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह साईं जल जलालु अमन वालू शल तव्हां असांखे अल्लाह वारनि जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अदा फरमाए। मूं जेका आयत सगोरी तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो ॿुधायां, उनखे गौर सां ॿुधी पोइ उन जो तफ़सीर ॿुधो। तव्हां सभई गॾिजी बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह पाक जल्ल जलालू अमन वालू वट पसंदीदा दीन इस्लाम। दीन तमाम घणा आहिनि। यहूदियत बि हिकिड़ो दीन आहे, ईसाईयत बि हिकिड़ो दीन आहे, हिंदू मज़हब इहो बि हिकिड़ो दीन आहे, कादियानियत मिर्ज़ाइयत इहो बि हिकिड़ो दीन आहे। अला हाज़ल क़ियास दुनिया में कई दीन आहिनि। रब्बुल आलमीन जल्ल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरहून।
जेतरा भी दुनिया में मजहब आहिनि उन मजहबन ते हलण वारा जेतरा भी टोला ऐं जमातूं आहिनि अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद में इरशाद फरमायो त सभई पंहिंजे पंहिंजे मजहबन ते ख़ुशि आहिनि। अवां जंहिंखां भी पुछंदा उहो चवंदो हक़ ते मां आहियां, ॿियो ना हक़ ते आ, मुंहिंजो दीन सचो आ, ॿियनि जो दीन कूड़ो आ। मुंहिंजा दोस्त जेके हथरादू बुत ठाहियो उनखे पूजन था पिया, सजदा कनि था, बेकार मूर्तियुनि जे आॾो झुकनि था। जेकॾहिं तव्हां उन्हनि खां बि पुछंदव त चवंदा हे मस्जिदनि वारा कूड़ा हल, असां बुत खाननि वारा सचा आहियूं। अल्लाह जो क़ुरान तो चए कुल्लु हिज़्बिन, हर जमात हर टोलो, बिमा लदैहिम, जो को भी उन्हनि वटि दीन आ, फरिहून, उन्हीअ ते ख़ुशि आहिनि। पंहिंजे मज़हब खे पंहिंजे दीन खे केर भी कूड़ो कोन चवंदो आ। पर अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाईंदो आ त ॿुधी छॾियो, अवां भली ख़ुशि हुजो, ॿिया भली ख़ुशि हुजनि, ॿिया पंहिंजे मज़हब ते राज़ी हुजनि, पर इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू के जेकॾहिं पसंद आ त दीन इस्लाम पसंद आ। इस्लाम इहो ई अल्लाह सही के पसंद आ। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू फरमाए थो त इहो ई दीन मूं मोकिलियो आ, ऐं इन्ही दीन जे लाइ 1,24,000 नबी आया। आदम खां वठी करे आखिरी नबी हजरत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं 1.25 लाख नबी आया। हर नबी जो इहो पैगाम हो अल्लाह पाक जे इस्लाम ऐं दीन जी तबलीग जे वास्ते आया। ॿिया दीन ॿिया मज़हब माण्हुनि जा ठहियल आहिनि, हथरादू ठहियल आहिनि, उहे माण्हुनि पंहिंजे पंहिंजे ख्वाहिशात बनाया। हाणे जॾहिं अल्लाह सही चवे थो त इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह पाक वटि इस्लाम आ, उहो ई दीन पसंद आ, बाक़ी ॿिया दीन वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन, इस्लाम खां सवा ॿियो जेको भी दीन क़बूल कंदो वहुव फिल आखिर फलन युक़बल मिन्हु। रब्बुल आलमीन फरमाए तो हो ॿियो दीन उन खां हरगिज़ हरगिज़ क़बूल कोन कयो वेंदो, वहुव फिल आखिरत मिनल ख़ासिरीन। इस्लाम खां सवा अल्लाह पाक ॿियो को बि दीन क़बूल कोन कंदो, ऐं ॿिए दीन खे आणण वारे खे अल्लाह ताला चवे थो वो आखिरत में टोटे में नुक़सान में हूंदो, खसारे में हूंदो। कामयाब हो आ जेको दीन इस्लाम क़बूल करे, ॿिया दीन छॾे जे इस्लाम खे पंहिंजो दीन क़बूल करे। इस्लाम 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 चई चई मरी विया हो। पीर बि चवनि इस्लाम इस्लाम इस्लाम, मौलवी बि चवनि इस्लाम इस्लाम इस्लाम, हाजी बि चवनि इस्लाम इस्लाम इस्लाम, शायर बि चवनि इस्लाम इस्लाम। समझो अथवा है छा? दावा त सभु कंहिंजी आहे। मौली भी बात फाड़े तो इस्लाम, पीर आओ जो बाबा इस्लाम, शायर आते इस्लाम, मुसलमान आता बाबा इस्लाम, मुसलमान इस्लाम। कभी सोचो अथी तो या शय आहे छा? ॿुधंदव मुश्किल, रुगो सुभान अल्लाह ते जोर भी न हुजे। बुद्धि इस्लाम आहे छा उनते अमल जी कोशिश कर त पोइ मुसलमान आहीं, न त पोइ मुंहिंजा अदा रुॻियूं आहिनि ॻाल्हियूं। अल्लाह जे हिकिड़े वलीअ फरमायो आहे पंहिंजे किताब में, हिकिड़ी माई ही उहा सुबुह खां वेहंदी घर में चवंदी त लख दुरूद सोणे नबी ते पढ़ां।
मानी पाई खाई घुमी फिरी वरी चौंदी लख दुरूद सोने नबी ते पढ़ा वरी खाई पी वरी चवे लख दुरूद सोने नबी ते पढ़ा हिकड़े दी पुट बुद्धि तो चेस अमा पढ़े त कान थी रुगो थी चवे पई लख थी चवे पढ़े त पंज दुरूद भी कान थी लख दुरूद नबी ते पढ़ा पढ़े त कान थी रुगो थी चवे पढ़ा अदा गालन सा मुसलमान को न थिबो आ गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह चौंदा गुड़ न सुञापे गालिए जा जा गुड़ न खाओ जे मानू सारी जिंदगी गुड़ चखो ही न हुजे सारी जिंदगी हुन गुड़ ॾिठो ही न हुजे तवी उनखे जो गुड़ मिठो आ गुड़ सुठो आ गुड़ भलो आ गुड़ हीअं हूंदो आ उनखे कुझु कोन थींदो जेसी ताईं हू चखंदो न ख़बर न पवंदसि पोइ हुनखे पतो पवंदो त गुड़ हिनखे चइबो आ गिरोड़ी साहब उहा तो ॻाल्हि करे त गुड़ न सुञापे ॻाल्हिए गुड़ ॻाल्हियुनि सां न सुञापंदो अदा छा गुड़ गुड़ न सुञापे ॻाल्हिए जा जा गुड़ न खाओ इस्लाम 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 चवण सां मुंहिंजा दोस्त कुझु कोन थींदो अॻ में इस्लाम खे सम्झ उन खां बाद में मुंहिंजा दोस्त इस्लाम ते हल त पतो पवई त इस्लाम चाहे हज़रत ख्वाजा हसन बसरी हिकड़े ठीको कयो रहमतुल्लाह अलैह जो ॿिया चओ ई नथा तव्हां सभई चओ रहमतुल्लाह अलैह ही त फ़कीर वेचारो हूं ई बि इश्क ई मोहब्बत में ॿुॾो पियो आहे अवां बि चओ न रहमतुल्लाह अलैह ॾाढे चओ ॾाढे ख्वाजा हसन बसरी तोखे ख़बर आहे केरु आहे सोने मुर्शिद शेरे खुदा जो शागिर्द आहे ऐं ॿी ॻाल्हि रुगो शेरे खुदा जो शागिर्द आहे पर उन सां गॾोगॾु तोखे ॿुधायां त क़ादरी तरीक़े वारनि जो इमाम आहे सिलसिलो क़ादरी जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शुरू आहे वो सिलसिले जी इंतहा हज़रत ख्वाजा हसन बसरी ते थींदी आहे ऐं ख्वाजा हसन बसरी खां पोइ उन सिलसिले खे हज़रत अली ते पहुचंदो आहे हज़रत अली खां रसूलुल्लाह ताईं पहुचंदो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ताबई या ताबई छाहे ताबई उन खे चइबो आहे जंहिं नबी पाक जे कंहिं असहाबीअ जो दीदार कयो हुजे असहाबी उन खे चइबो आहे जंहिं रसूलुल्लाह जो दीदार कयो हुजे ईमान जे अख सां ईमान जी नज़र सां कंहिं शख्स रसूलुल्लाह जो दीदार कयो तो सहाबी आहे वरी उन सहाबी जो जंहिं ईमान वारी अख सां दीदार कयो उन्ही खे चइबो आहे ताबई नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त जंहिं मां मुहम्मद करीम जो दीदार कयो ईमान जे अख सां सो सहाबी आहे पाण फरमाइनि था ॿुधी छॾियो उन जे मथां अल्लाह पाक जहन्नम जे बाहि खे हराम करे छॾियो आहे छाजे करे मुंहिंजे दीदार जे करे इहे कोन था चवनि त नफ़लनि जे करे तहजुद जे करे इशराक जे करे जागण जे करे ख़ैरातुनि जे करे जिहाद जे करे हज जे करे उमरनि जे करे न सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था तूबा लिमन रआनी व आमन बी जंहिं मुंहिंजो दीदार भी कयो ऐं मुंहिंजे मथां ईमान भी आंदई उन शख्स खे मां मुहम्मद करीम जे तरफ़ खां मुबारक हुजे ऐं सरकार फरमायो तनी मुंहिंजे दीदार करण वारे ते जहन्नम जी बाहि हराम आहे पाण फरमाइनि था रुगो मुंहिंजे करे मुंहिंजे ज़ियारत जे करे उन तां जहन्नम हराम उहो पाण ख़ुदि एॾो पावर वारो आहे जेकॾहिं ॿियो शख्स को ईमान वारो उन मुंहिंजे ॾिसण वारे जो दीदार करे उन तां बि दोज़ख जी बाहि हराम आहे
सहाबी ते भी ईमान मुझा दो सहाबी ते भी जहन्नम जी बा हराम तो ताबई ते भी जहन्नम जी बा हराम। हजरत ख्वाजा हसन बसरी ताबई आ, उन नबी करीम जो दीदार कोन कयो आ, उन सहाबा जो दीदार कयो आ। ऐ सहाबा मां शेरे खुदा जो शागिर्द आ, शेरे खुदा जो दीदार कयो आ। ऐ हुन खे हिकड़ो ॿियो शर्फ मिलियो आ, हिकड़ी ॿी बि हुन खे फज़ीलत मिली आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चइबो आहे न त जेकॾहिं ॿिज भलो हूंदो, ॿिज में ताक़त हूंदी त पोइ उहो पंहिंजो पावर ॾेखारे ज़मीन खे फाड़े ॿाहिरि निकिरी ईंदो। ज़मीन भला कहिड़ी बि भली हुजे, ॿिज लिगड़ो आहे, लिगड़ो अंदर मोह पियो हूंदो, ॿाहिरि निकिरण जी कोशिश कंदो पर निकिरी न सघंदो, ताक़त न आहे न सही। तो ख्वाजा हसन बसरी में हिकिड़ो पावर हो, तोखे ॿुधायां। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अवा पाण अंदाज़ो कयो मुझा दोस्तो अजीजो, जेको ख्वाजा हसन बसरी तरीक़त जो इमाम हुजे, तरीक़त जो ॾाढे त चओ, ऐं तरीक़त में भी के जहिड़ा तहिड़ा जवान कोन हा। ख्वाजा हसन बसरी जे मुरीदन जे मुरीदन जे मुरीदन जे मुरीदन जे मुरीदन जे मुरीदन मां अब्दुल कादिर जीलानी भी आए। पीरान पीर को घंटा कल है, पीरान पीर घंटा है सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब समदानी कुतुब रब्बानी, जंहिंजो क़यामत ताईं कुल वलियत कदम आ। अहिड़ो वली न को थियो न को थींदो। उन खुदा जे वली हजरत अब्दुल कादिर जीलानी जे भी मुर्शिदन जे मुर्शिदन जो मुर्शिद आ हजरत ख्वाजा हसन बसरी। अंदाजो तो कर न सही, जंहिंजे मुरीदन जा मुरीद, मुरीदन जा मुरीद, मुरीदन जा मुरीद, वरी पीरान पीर जहिड़ो जवान उन जे मुरीदन जो मुरीद हुजे तो मुर्शिद जो केॾो वॾो शान हो। बराहे रास्त सिधो सो, डायरेक्ट इनडायरेक्ट न, डायरेक्ट सिधो सो, बिना कंहिं फर्क जे। हसन बसरी जो हथ अलीअ जे हथ में आ, अलीअ जो हथ रसूलुल्लाह जे हथ में आ। मां कहे अहले सुन्नत अल जमा जा नक्शबंदी, कादरी, सहरवर्दी, चिश्ती, ये चारई जमातूं हक़ ते, जो चारई जमातूं। मां त इहो सिखियो ई कोन हा त चवां हे घटि, हे वधि, ही हेठि, ही मथे, इहो बेअदबी आहे। अबाया छा आहे? नक्शबंदी भी असांजे सिर जा साईं, कादरी भी असांजे सिर जा साईं, चिश्ती भी असांजे सिर जा साईं, सहरवर्दी भी असांजे सिर जा साईं। पर के बेवकूफ़ वरी चवंदा हन त बा नक्शबंदन जी, कादरन जी जिथे चोटी आ, कादरन जी जिथे चओ ॾाढे चओ, कादरन जी जिथे चोटी आ, नक्शबंदी जी उतां शुरूआत। और मुझा दोस्तों अजीजों, मां त पहिरियों ही चयो आ त मां नक्शबंदन जो भी गुलाम, कादरन जो भी गुलाम, सहरवर्दन जो भी गुलाम, चिश्तन जो भी गुलाम, तरीक़त जा सभई बुजुर्ग जेके भी आहिनि असांजे सिर जा साईं हल। इहा बेअदबी न कजां। मुझा दा नक्शबंदी सिलसिले जी शुरूआत ख्वाजा नक्शबंद, ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद खां थी आ। कादरी सिलसिले जी शुरूआत पीर जे पीर अब्दुल कादिर जीलानी खां थी आ। अब्दुल कादिर जी निस्बत जे करे कादरी चो, अब्दुल कादिर निस्बत जे करे छा थिया ॾाढे चो, अब्दुल कादिर जी निस्बत जे करे ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद जे सिलसिले जे करे थिया नक्शबंदी। जागो था नालो छा आहे? नक्शबंदी सिलसिले जो शुरूआत वारो ख्वाजा
बहाउद्दीन नक्शबंद उन जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बहाउद्दीन नक्शबंद खां नक्शबंदियत जी इब्तिदा है ऐं क़ादिरनि जी इब्तिदा हज़रत पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी खां जेके चवनि था न त क़ादिरनि जी चोटी ऐं हज़रत नक्शबंद हज़रात जी उतां शुरूआत हू अञा मथे उहे चरिया आहिनि ख़बर कान अथनि अड़े तोखे पतो आहे ख्वाजा नक्शबंद रहमतुल्लाह ताला 240 साल पीरान पीर खां बाद आयो तारीख़ पढ़ी थी किताब पढ़ियो थी करे पंहिंजे तरीक़त जे मुर्शिदनि जो तूं सवाने हो त पढ़ न हज़रत ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह जी जॾहिं विलादत थी थे विलादत जॾहिं ॼमे थो अमर जे पेट मझां त मुंहिंजा दोस्त उन्ही खां 240 साल अॻु में पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जहान छॾे वियो घणा सौ साल अदा चओ ॾाढे त चओ मां तव्हांखे ऐलान थो वञी कंहिं पुछो नक्शबंदी पीर खां वञी पुछो कंहिं नक्शबंदी मौलवी साहब खां मां उन्हनि जे जुतीअ जे खाक जे बराबर बि न आहियां मुंहिंजे नक्शबंदी मुंहिंजे सिर जा साईं आहिनि पर ईअं चवणु ग़लति आहे त जंहिं जाइ ते नक्शबंदियुनि जी क़ादिरनि जी चोटी आहे नक्शबंदी जी उतां शुरूआत आहे ईअं चवणु ग़लति आहे अदा नक्शबंदी त 240 साल पोइ शुरू था थियनि पिया पीरान पीर रहमतुल्लाह ताला अलैह 240 साल अॻे आहे ऐं तूं थो चवीं त अबू बकर सिद्दीक़ सां मसइलो थोसि क़ादिरनि जो मिले नक्शबंदियुनि जो मिले मुंहिंजा सोना असांजे सिर जो साईं अबू बकर बि आहे त असांजे सिर जो साईं अली बि आहे अबू बकर कंहिंखां फैज़ वरितो चओ ॾाढे चओ कंहिंखां वरितई अली कंहिंखां वरितो पोइ बाक़ी तूं फ़र्क़ु छो थो करी अली साईं वरतो हुजे ॿिए खां पोइ ॿिए वरते हुजे टे खां पोइ टे वरतो हुजे चौथे खां चौथे पोइ वरतो हुजे नबी साईं खां त पोइ चइबो त हाओ फैज़ वठण में अबू बकर सिद्दीक़ खां अली घटि आहे हेठि आहे अबू बकर मथे आहे मुंहिंजा दोस्त अबू बकर जी फज़ीलत ज़रूर मथे आहे सभिनी खां शान में सहाबा जो सरदार आहे पर यार फैज़ वठण में तरीक़त वठण में रूहानियत वठण में सब बराबर आहिनि है किरने एक ही मिशअल की चौ सुभान अल्लाह है किरने एक ही मिशअल की बू बकर उमर उस्मान अली ये बत्ती बरे थी ना बाप अड़े चो छा तो चे बत्ती हिन बत्तीअ जो हिकिड़ो तरफ़ा उतरियो ॿियो तरफ़ा ओलाहो टियों तरफ़ आहे ॾखिणियो चौथो तरफ़ हिन जो आहे ओभारियो ॻाल्हायो था अलाए न बत्ती बरे थी ना बाप पर हिकिड़ो तरफ़ कहिड़ो अथसि उत्तर ॿियो तरफ़ कहिड़ो अथसि ओलहो टियों तरफ़ कहिड़ो अथसि ॾखिण ॿियो कहिड़ो अथसि ओभर आहे त बत्ती हिकिड़ी न या जेको ओलहंदे पासे वारी रोशनी आसां ॿी आहे उभरंदे वारी ॿी आहे उत्तर वारी ॿी आहे ॾखिण वारी ॿी आहे ईअं त कोन्हे न सही है किरने एक ही मिशअल की बू बकर उमर उस्मान अली हम मर्तबा है यारान नबी कुछ फर्क नहीं इन चारों में असां 10 दफ़ा चयो आहे 1000 दफ़ा चयो आहे त अफ़ज़लियत जे लिहाज़ सां अबू बकर सिद्दीक़ मथे आहे उहा ॿी ॻाल्हि आहे जेका तोजे सम्झ खां मथे आहे पर फैज़ जे लिहाज़ सां सभु सहाबा मुहम्मद जा शागिर्द आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलंद आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाकी जेसी थी ॻाल्हि तो तूं नक्शबंदियत जी करी नक्शबंदियत शुरू थी आहे ख्वाजा नक्शबंद खां क़ादिरियत शुरू थी आहे हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी खां ईअं न चवंदो
वक़्त कादिरन जी इंतहा नक्शबंदिन जी इब्तिदा ये न चवंदो कर मां ये चवंदो सा तो पंहिंजे मुर्शिद खां वञी पियो तो ख्वाजा नक्शबंद ॼाओ कन या पीरान पीर सां हम उम्र हो या पीरान पीर खां नंढो ॿुधी छॾ 240 साल पोइ आयो आहे घणा सौ साल सही अजब जहिड़ी ॻाल्हि आहे जेको 240 साल बाद में अचे उहो वरी हुन खां वधी वियो हुन खां मथे चढ़ी वियो न या बेअदबी न कंदो कर तोखे बेअदबी खां मां बचाइण जी कोशिश थो कयां न ख्वाजा नक्शबंद जी बेअदबी कर न पीरान पीर जी बेअदबी कर सभिनी जो अदब कर त सभिनी जो तवज्जो थिए त बेड़ा पार थी वञनि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत ख्वाजा हसन बसरी जी ॻाल्हि पे कयमि उन सां हिकिड़ी ॿी बि भलाई आहे जी मूं चयो त ॿिज भलो हूंदो आहे त पोइ ॿिज ताक़त सां ज़मीन मां निकिरंदो आहे कहिड़ी भलाई त सलात पढ़ो सल ख्वाजा हसन बसरी जी अम्मा खिदमत कंदी आहे हज़रत बीबी उम्मे सलमा जी उम्मे सलमा पोड़ी आहे ऐं उहा उम्मे सलमा पोड़ी तोखे ख़बर आहे त केरा मुंहिंजे मोहम्मद करीम जी कुंवार आहे हजरत बीबी उम्मे सलमा सब जो रदी अल्लाह ताला अन्हा उम्मे सलमा कुराड़िया मुझे हबीब जी घरवारिया मुझे महबूब जे विसाल का पो घणो अरसो जेरो रहिया पांजे घर में रहंदी ही पांजे हावेली में रहंदी ही पूरी थी वैया ज़ईफ थी वैया वडी उम्र जी थी वैया उन जे खिदमत जे लाए हजरत ख्वाजा हसन बसरी जी अम्मा इंदी आ कपड़ा धोई दींदी आ घर जी बुहारी कढंदी आ पानी भरे दींदी आ ज़ोरडा दींदी आ हंधड़ो विछाईंदी आ मानड़ी खाराईंदी आ मुंहिंजा दोस्तो अदीज़ो 24 कलाक अम्मा साण जे खिदमत में आ हजरत बीबी उम्मे सलमा हुन जी बोजा दोस्त अदीज़ पई दुआऊं ॾींदी हुई हजरत ख्वाजा हसन बसरी माउ के कच्छते आ नंढड़ो आ खीर पिया का 6 महीनन जो आ अम्बड़ उन के कच्छते खणी अची खट ते सुम्हारियो आ ऐं अम्मा पाण वरी हथड़ा धोई अम्मा जा कपड़ा वेठी थी धोए बीबी उम्मे सलमा जा कपड़ा वेठी धोए कपड़ा ते धोवंदे धोवंदे हसन बसरी नंढड़ो ॿार आ उन के भुख लगी उन ॿार रोवण शुरू कयो हजरत ख्वाजा हसन बसरी रदी अल्लाह ताला अन्हा अनहो जी अम्बड़ ॾिठो त मुंहिंजो बच्चो रोए थो उम्मे सलमा रदी अल्लाह ताला अन्हा चयो तूं कपड़ा धो मां थी हसन बसरी के परचाया बिनी जानन जो सरदार जी घरवारी ज़ईफ़ुल उम्र नंढड़े 6 में बचड़े के खणी लोॼई बस न पियो करे जॾहिं न पियो बस करे आखिरकार बस तक कराइणी अम्मा पिटी थी कपड़ा धोए हजरत बीबी उम्मे सलमा चयो नथो बस करे भला अटकल कया ॿार खे न नंढड़े के बुबो वात में ॾिबो आ त पो ॿारड़ो जेको आ सो चुस्कू ॾेई पो खीर हुजे न हुजे पर रीझी वेंदो आ हजरत बीबी उम्मे सलमा पांजी झोलीअ में रखियो आ पांजे कपड़े जे अंदरां हुन खे कयो आ पांजो पाक बुबो मुबारक हसन बसरी जे वात में विधो आ हसन बसरी बटे चुस्कू ॾिनियूं पोड़ीअ जे सीने में खीर त कोन हो पर ही उहो सीनो हो जेको मुहम्मद जे सीने खे लॻो हो उहो सीनो हो जो को इमामुल अंबिया जे मोहब्बत सां भरपूर हो मुंहिंजा दोस्तो अदीज़ो उहा औरत आ जेका सालन जा साल मोहम्मद करीम जे भाकुर में रही आ हसन बसरी खामोश थियो खीर त हुन खे कोन मिलियो पर जेके हुन खे 2-3 चुस्कू नसीब थियूं ख़ुदा जो कसम आ उन में तरीक़त जूं सभई मंज़िलूं तय करे छॾियईं तरीक़त जो इमाम बनजी वियो तरीक़त जो वो शख्स बनजी वियो जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जो उन जे मुरीदन में अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवानब उन जे मुरीदन में शामिल थी विया
शेर खुदा रदी अल्लाह ताला अन्हु का जिक्र वरतई वडो जवान थियो जवनी मोजा दोस्त बालिग थियो तरीक़त में दाखिल थियो तो सोने अली मुर्तजा जी बैयत कई ये समझ तो अली हुन जो मुर्शिद हो हसन बसरी हुन जो मुरीद हो चो सुभान अल्लाह उन्हीं ख्वाजा हसन बसरी आहे ताबई उन्हीं का असल गाल मुखे हिय करनी जे हाने थो कया गाल केड़ी करनी हिय केड़ी हसन बसरी का पुछो से दे खबर नबी से जा असहाब किया तो नबी साईं तो कोन डिठो हो पर तो नबी साईं जा असहाब डिठा असहाब नस्त किया ख्वाजा हसन बसरी चौदा यह गाल न पुछो तो सुठी आ साईं बुधा पाण फरमाइन था जे कने तवा मुखा पुछो था तमा बुधाया तो जे कने अजो का मानू यानी केड़ा ख्वाजा हसन बसरी जे जमाने जा 2006 जा न अब अजो का पाकिस्तानी न केड़ा ओ ख्वाजा हसन बसरी पंहिंजे ज़माने ला तो चवे अजो का मानू असहाबन के दिसन हा त चवन हा त हे चरिया आहिल पर जे असहाब उन्हन मानुन के दिसन हा चवन हा त ही त काफर आहिन यानी ताबई सगोरो तो चवे तो मुझे जमाने में मां जह दौर में आया मुखे दिसण वारा हन तबौ ताबई जे कने सहाबा किराम के तवा तबौ ताबई दिसो हा त रसूलुल्लाह जे इश्क में इतरा फना हा जो इए समझ त जेड़ा चरिया होजन अवा के समझ में अचिया त रसूलुल्लाह जे इश्क में चरिया हन हर मसइलो रसूलुल्लाह जो उथण रसूलुल्लाह जेड़ो घुमण रसूलुल्लाह जेड़ो खाइण रसूलुल्लाह जेड़ो बियो को भी कम पसंद न कंदा हा चवंदा त हर मसइले में असा के रसूलुल्लाह जो इत्तिबा होजे नबी जी गुलामी होजे हुजूर जे सुन्नत खां बाहर न होजो आई तवा मानू जे कर दिसी चो हा त चरिया हन पर तवा के दसन हा तवा नफ्स परस्त आयो नमाजू कोन था पढ़ो रोजा कोन था रखो मस्जिदन दे कोन था वणो डाड़ियों तवी कूड़ायो था सुन्नत जे तवी खिलाफ वणो था महबूब जा आशिक सदायो था पर महबूब खां पुठी रायो जे करे असहाब तवा के दसन हा तवा के मुसलमान त कोन चवना तवा के चवना ही काफिर ओ मुझा सोना अंदाजो कर जो पहरी सदी जो बुजुर्ग उन पहरी सदी वारे बुजुर्ग जो चवणा तवा नबी करीम के सहाबन के दिसो त तवा असहाबन के चरियो ऐं मस्तानो समझो हा पर जे तवा के दिसन हा तो वे तवा के काफर समझन हा दादा 1000 साल छा 1300-1400 साल गुजरिया न असा जो हाल केड़ो आ मुझा दो सदी त का शय अठा वट काने पो भी मुसलमान हो नमाज काने मुसलमान नबी जी सुन्नत काने मुसलमान है कुरान जे वेझा कोनो मुसलमान है रमजान जे रोज़े में सजो डी खाइंदा पियंदा वतो मुसलमान आयो दौलत हुंदे ज़कात न ॾियूं मुसलमान आयो पैसन जे हुंदे हज न अदा कयूं मुसलमान आयो छा जो मुसलमान केड़ो मुसलमान केड़े किस्म जो तू मुसलमान आ हारिय के न को हर न को घोबो न को नाड़ो न को पांजारी न को ढगन जो जोड़ो न को मुहजादो सको डर हारिया केर तो के जमीन दी दो तू हारी आहे को न को हारी हुजी त हारी वारा टपड़धार दर्जिया आहेस कैंची भी कान आहेस पट्टी भी कान आहेस मशीन भी कान आहेस धागो भी कोन दर्जी हां छाजो दर्जी कुछ को नहीं मुसलमान बस ये चयो से मुसलमान थी प्यासे खुदा जो कसम मुसलमान थी देखार जे कने असी सच्चा मुसलमान हो जाऊं हा त जो सद्दाम के फांसी का ना चे अब मां सही तो चवा या गलत तो चवा पूरी दुनिया जे मुसलमानन जे मुल्कन मां कह जे कन्नते जूअ बिन गुरिया उफ बिन थिया कचहरन में वही असी चवंदा चङो जो मुंह सड़ी ज़ालिम तो वट दफ्तर आ तो के अल्लाह तबारक व तआला मुनकर नकीर ठायो आ तो के अल्लाह किरामन कातबीन ठायो आ तो तू मानुन जा लिखो हिसाब त ही ज़ालिम ही नेक
ओ मुझा दोस्तो अजीजो एकड़ो यहूदी एकड़ो काफर मुझा दोस्त पूरी दुनिया के मुसलमान जो दुश्मन अमेरिका वो मुसलमान के केड़ी डोह में सजा थो जे सिर्फ इन डोह में ते मुसलमान आ मुझा दोस्त मुसलमान समझी उन के कत्ल तो करे वो बहानो तो बनाए इन कत्ल कया इन झेड़ा कया जेकॾहिं सद्दाम कत्ल झेड़ा कया तो अमेरिका वरी केड़ो अदुल कयो अमेरिका के केड़ो हक हो मुझा दोस्त जो को असा जे मुसलमानन जे मुल्क इराक जे मथा बमबारी करे छोची ते हथियार हम एटम बम पूरा 2 साल बरसात वसाई बमन जी लखे मानू बेगुनाह मारे छई लधी चीड़ भी कान को बम न लधो को एटम न लधो कहीं किस्म जो केमिकल को न थायो खुद पान अमेरिका पे चवे असा के का शे हथ कान आई आ तो फांसी तो बुश के अचण खपे सदाम केड़ो डो कयो ओ मुसलमानो असा के इनी जे करे ख्वार जलील कयो तो जो असा रसूलुल्लाह जी दामन फिटी कई आ आज असा मुसलमान जे करे मुसलमान हो जाऊं हा मुसलमान हो जे हा तो मुसलमान जे मुट जे वेझो भी केर कोन अचे हा पर असी मुसलमान न रहा हूं आज मुसलमान हिकड़ो हिकड़ो करे मारे तो वने याद रखो पाकिस्तानियो अवा खुश न थियो आज सदाम जो वारो आ सुभाणे ईरान जो वारो आ पो तवा पाकिस्तान जो वारो आ पो तहां जो भी कोई यारो मददगार कोन हुंदो के मुसलमान मुल्क के सरबराह जे मौत ते खुश था थियो खुश न थियो यो असा जे मुल्क जो परवेज जेको आ अमेरिका जो पिठू आ यो राजी तो करे त केड़ी भी तरह से अमेरिका राजी हो जे याद रखो अवामो जी गाल नोट करे छजो अरे जी सद्दाम के लड़कायो यो आती परवेज के भी अमेरिका लड़काए छडी भजन भजन दो काले मुर्सल मुहातरी कोन चलाई ज़ियाव कारे भगो कलायो ज़ियाव भगो कारे कलायो सुन था ज़ियाव भगो ये मथे मथे हलियो वियो इंशाअल्लाह तबारक व तआला जेको मुहम्मद करीम जे दीन सा उचाईंदो सो इए वींदो जे ढगे जा मथा दद हलिया गया अवा पे जुकी विया हो ते जी पुलिस पकड़ना चला छा अगारो तो नारा पे आयो कुल्हा पे हाणे तो चुप थी आयो मुझा दोस्तों अजीजो शेर खुदा चो सुभान अल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु खां पुछऊं जॾहिं आखिरी वक्त हो अली साईं जो जाडे काडे जंगियों जाडे काडे झेड़ा जाडे काडे फितना जाडे काडे लड़ाइयों रुगो मुसलमानन में सिद्दीक अकबर जे दौर में काफी यहूदनी सान जा मुल्क फतह था उमर फारूक जे दौर में मुझा दोस्तों अजीजो काफी मुल्क यहूदनी काफरन जा फतह था हजरत उस्मान जे इब्तिदाई दौर में काफी मुल्क मुसलमानन जे कब्जे में आया पर हजरत उस्मान जे आखिरी दौर में ऐं हजरत अली जे पूरी खिलाफत जे दौर में हिकड़ो मुल्क भी फतह कोन थियो रुगो मुसलमान पाण में पे विड़ा जंगे जुम्मल जंगे सफीन फलानी लड़ाई मुसलमान मुसलमान सावड़ी रहो आ हेडा भी मुझा दोस्त मुसलमान एकड़ी लड़ाई आ जे लड़ाई में मुझा दोस्तों 45,000 कलमे पढ़ण वारा मुसलमान पाण में विढ़ी मरी आ घणा ॾाढे तो चओ जोर सां था चओ बुलंद आवाज़ सां चओ तकरीबन 1.5 लाख माण्हू हिकड़े धक में हिकड़ी रात में हिकड़े ॾींहं में घणे अरसे में भी न ॾींहं ही रात लड़ाई हली सुबह जो शुरू थी मुझा दोस्त शाम ताईं वरी शाम जो शुरू थी सॼी रात हली फजर जी थी लाश जो खणी गॾु कनि त 45,000 लाश कंहिंजा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारनि जा कंहिंजे हथां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारनि जे हथां हजरत अली खां पुछऊं अली ही छा पियो थे तुझो छा थींदो तुझो वक्त केड़ो आ तू कीअं जिंदगी गुजारींदे
हजरत अली मुर्तजा शेर खुदा ता कुर्बान वञा हिकमतुन जो साहिब हो। अली मुर्तजा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त अदा असां जो हाल आ हुन टिन ढगन वारो। कंहिं वारो? ॾाढे ॻाल्हायो। बस मां इहा ॻाल्हि पूरी करे दुआ थो करां बस। न अदा मां पोड़ो माण्हू आहियां, ॿ टे कलाक था अची स्टेज ते वेहारियो, मां एतिरो वेही न सघंदो आहियां, मां पोड़ो थी वियो आहियां बाबा। हाणे छाजो पोड़ो आहियां मूंखे ख़बर आहे छाजो पोड़ो आहियां। 3 कलाक वेठो आहे, शींहं ॾेई 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 त उभारे ख़राब कयो अथव मूंखे। शींहं आहे, शींहं खे पुछ हूंदो आहे। इहो को तरीक़ो आहे बाबा? 3 कलाक विहारे था छॾियो। भला उते तो सोलो वेठो हुजां, लेटो तो पियो हुजां। मूं बि आइंदा अचण खां तौबा कई बस। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो बाबा असां जो हाणे हाल अथव, मां अलीअ जो हाल अथव टिन ढगन वारो। माण्हू समझी न सघिया। साईं ॿुधा आहे वो टिन ढगन वारो हाल कहिड़ो? पाण फरमाइनि था हिकिड़ो झंगल हो, उन्ही झंग में 3 ढगा रहंदा हा। हिकिड़े ढगे जो रंग हो कारो, हिकिड़े ढगे जो रंग हो ॻाढ़ो, हिकिड़े ढगे जो रंग हो अछो। घणा रंग थी विया था? ॻाढ़ो, कारो, अछो, 3 ढगा, पर रंग हुननि जा मुख़्तलिफ़ आ। अली से फरमाए थो उन्ही साॻे झंग में हिकिड़ो शींहं बि रहंदो। शींहं दिल में सोचो त मां 3 ढगन खे खाई लुकमो बनाए छॾियां। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था जमल भी कहीं ढगे जे मथां शींहं हमले करण जे लाइ, मारण जे लाइ, खाइण जे लाइ ईंदो हो त 3 ढगा पाण में ॿधी करे पाण में साथ ॾेई उन शींहं खे चाॾो काॾो फिरी मारे भॼाए छॾींदा हा। शींहं खे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कॾहिं बि पंहिंजे वेझो अचण न ॾिनऊं। हा ॿाहिरि थो निकिरां, कांच खुली पिया, ॿाहिरि थो निकिरां। घट में घट मस्जिद में बंद कंदा कयो, वाइज़ में तो बंद कंदा कयो। ढगो वीचारो ढगो थींदो आहे बेवकूफ़। हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो ॻाढ़े जो ठीकु आहे दबीस, उन कारे खे चंबो हणी मारे छॾियईं। कारो जो महिल मरी वियो, खाधईंसि 15 ॾींहं महीनो, हाणे वञी बचो ॻाढ़ो बचो। जो महिल ॻाढ़ो बचो, शींहं जो हाणे तोखे ॾिसां थो, हाणे तुंहिंजो केरु आहे? तोखे मां मारियां थो, ख़तमु कयां थो, खावां थो। उन ॻाढ़े हिन खे चयो यार ॻाल्हि ॿुध भली, मूंखे खा पर मूंखे 3 रंभू करण ॾे। 3 रंभू कयां पोइ मूंखे भली खा। अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त उन 3 रंभू कयूं ऐं मुंहिंजा दोस्तो 3 रंभुनि खां बाद में शींहं उन खे चंबो हणी में खाई छॾियो। उहो 3 रंभुनि में छा पियो चवे? पहिरीं रंभ में चयईं त मां उन्ही ॾींहुं मरी वियो हुउसि जंहिं ॾींहुं अछो ढगो मोह हो। वरी ॿी रंभ में चयईं त मां वरी ॿिए नंबर ते उन्ही ॾींहुं मोह जॾहिं कारो ढगो मोह हो। ऐं 3 रंभ में चई त मां हाणे पाण मरां थो, मुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे जो मुंहिंजो केर बि साथी कोन्हे। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था अॼु मुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु अची वियो आहे ऐं मां बि उन 3 ढगनि वारो हाल चवां थो। मां अली बि उन्ही ॾींहुं शहीद थी वियो जंहिं ॾींहुं उस्मान गनी शहीद थियो। महबूब करीम जे गुलाम हजरत उस्मान खे जॾहिं बेदर्दी सां शहीद कयो वियो हो,
खिलाफत जे कुर्सीअ ते हुनखे मारियो वियो हो ऐं उन टाइम ते कंहिंखे बि टिप्स खां मिस बि कोन था। सभु कंहिं चयो था बाग़ी आहिनि, छा कयूं, चुप कयूं, पर जे सभई ॿधी कनि हा हज़रत उस्मान बि बची वञे हा, इहा तलवार बि कान पवे हा, पर इहा क़यामत ताईं मुस्लमाननि में तलवार हले पई। ख़ुदा जो कसम आहे, मुस्लमान जॾहिं बि मुंतशिर थियो आहे, मुस्लमान जॾहिं बि ॿधी तोड़ी आहे त मुस्लमान ख़्वार ऐं ख़राब थियो आहे, पर जॾहिं मुस्लमान में ॿधी रही आहे त मुस्लमान जे वेझो केर बि कोन आयो आहे। अॼु सभु को थो चवे मां पाकिस्तानी आहियां, को थो चवे मां सऊदी आहियां, को थो चवे मां मसरी आहियां, हिकिड़ो थो चवे मां शामी आहियां, को थो चवे मां फलाणो आहियां। इएं केर बि कोन थो चवे त मां मुस्लमान आहियां। पाकिस्तान जी हालत आहे, हिकिड़ा चवनि असां सिंधी आहियूं, ॿिया चवनि असां पंजाबी आहियूं, हिकिड़ा चवनि असां मुहाजिर आहियूं, हिकिड़ा चवनि असां बलोच आहियूं, हिकिड़ा चवनि असां पठान ऐं सरहदी आहियूं। इएं केर बि कोन थो चवे त असीं मुस्लमान आहियूं। ख़ुदा पाक जो कसम आहे, अल्लाह पाक जे हबीब हज्जतुल वदा जे टाइम ते फरमायो हो, जेको ख़ुतबो मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम ॾिनो आहे, उन ख़ुतबे में अल्लाह जे हबीब इएं फरमायो हो त ॻाढ़े माण्हूअ खे कारे ते फ़ोक़ियत कान्हे, कारे माण्हूअ खे ॻाढ़े ते फ़ोक़ियत कान्हे, अरबीअ खे अजमीअ ते फ़ोक़ियत नाहे, अजमीअ खे अरबीअ ते फ़ोक़ियत नाहे। मुस्तफ़ा फरमाइनि था, जंहिं शख़्स बि मां मुहम्मद करीम ते कलमो भरियो आहे, सभई पाण में भाइर आहियो। सरकार फरमाइनि था, तव्हांजी इज्जत, तव्हांजो माल, तव्हांजी दौलत सब अल्लाह पाक वटि तव्हांजे आॾो त ज़ाहिर में घटि आहे, पर मां मुहम्मद करीम खां पुछो त काबतुल्लाह जी इज्जत खां मुस्लमान जे खून जी इज्जत मथे आहे। चओ न सुभान अल्लाह। इन्हीं काबे के गौस कुतुब वली तवाफ भी कन था, इन्हीं तरफ सजदा भी कन था। अल्लाह से उनके पंहिंजो घर सजो आ। इन अव्वल बैतिम वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका, बरकत वारो घर खुदा हुनखे सजो आ। पर मुंहिंजा दोस्त मुसलमाननि जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आ, हिकिड़े दफ़े हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी पाक जो सौट भी आ, अहल बैत भी आ, सहाबी भी आ, नबी जो शागिर्द भी आ। वो चवे थो त मां पाण हिन पंहिंजे कननि सां ॿुधो, हिन अखियुनि सां ॾिठो, नबी करीम काबे खे पियो चवे, ओ काबा, चओ सुभान अल्लाह, ओ काबा तू इज्जत वारो आ, ओ काबा तोखे 1.25 लख नबियन तवाफ कया, ओ काबा तोखे मां मुहम्मद करीम तवाफ कयो, ओ काबा तू अल्लाह जो घर आ। पर बुधी शर्मा मुहम्मद करीम के अल्लाह जे इज्जत जो कसम आ, तो काबे खां 70 दफ़ा वधीक मोमिन जी इज्जत आहे। काबे खां घणा दफ़ा? 70 दफ़ा हिकिड़े मोमिन मुसलमान जी इज्जत मथे आ। अल्लाह तबारक व तआला जो हबीब काबे के खुद तो चवे, अवा इन मां अंदाज़ो कर त मुसलमान जो मक़ाम ऐं मर्तबो केॾो वॾो आ, मुसलमान जी इज्जत केतिरी वॾी आ। असीं बेइज्जती मुसलमाननि जी कयूं था। असांजे नज़र में हक़ीर आ त मुसलमान आ, असांजे नज़र में मुंहिंजा दोस्त जेकर का शइ घटि आ त इस्लाम आ। अल्लाह तो चवे, इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, मां अल्लाह के पसंद अथव इस्लाम, ॿियो को बि दीन मां ख़ुदा खे पसंद कोन्हे। वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन, इस्लाम खां सवाइ जेकॾहिं ॿियो को दीन क़बूल कयो आहे, फलन युक़बल मिन्हु, उहो तव्हां खां हरगिज़ हरगिज़ क़बूल कोन कयो वेंदो, वहुव फिल आख़िरति मिनल ख़ासिरीन। इस्लाम खां सवाइ ॿियो दीन छॾण वारो टोटरे में आ, घाटे में आ, नुक़सान में आ। अदा मोली साहब पोइ पढ़जा, हिन ख़रीद कयो, तूं बि ख़रीद कर, या को ठहे थो मां वेठो ॻाल्हायां थोरो किताब पढ़ी। तव्हां जहिड़ा सुहिणा समझदार माण्हू हाणे खणी छॾियो, मूंखे हथ कढो मूं मां, अञा कलाक हिकिड़ो, इन हिकिड़े कलाक में फाड़ा मारिया अथवा, बाक़ी ॿिए में मारी था वञो।
मुझा सोना, मुझा भा, मुझा अजीज, मुझू गालियों तव्हांखे कौड़ियूं लॻंदियूं हूंदियूं, पर इंशा अल्लाह ताला वञी सोचींदो तो फ़ाइदो थींदो। मुझा मिठड़ा भा, मुझा दोस्त, मुझा अदड़ा, नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा उम्मती, तुंहिंजी इज्जत अल्लाह वटि तमामु वॾी आहे। छाजे करे? इन्ही जे करे तू इस्लाम खे क़बूल करण वारो ऐं नबी करीम ते तुंहिंजो ईमान आहे ऐं उन दीन खे तो क़बूल कयो आहे जेको दीन अल्लाह खे पसंदि आहे। जेको पसंद दीन अल्लाह जो, उन्हीं ते तुंहिंजो अमल थी पवे त पोइ बेड़ा ई पार। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पांजे उम्मत के सबक दई अरबी, अजमी, सिंधी, बलोच, मुझा दोस्त पठान जे गालन के खत्म करे छड़ियो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए तो इन्ना जअलना फीकुम शुऊबन व कबाइल लितारफू, तवा में कबीला, तवा में कौमूं, तवा में जातियूं असां रुगो तारफ जे लाइ ठाहियूं। फलाणो केर चे फलाणी ज़ात, फलाणो केड़ो चे फलाणी ज़ात वारो, फलाणो केड़ो चे फलाणी ज़ात वारो। लितारफू, तारफ जे लाइ तव्हां जूं ज़ातियूं आहिनि, पर इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, रब तो चे का ज़ात पात मांखे प्यारी काने, मूंखे प्यारो ओ आहे जेको तव्हां मां वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार हूंदो। अदा थोरो आवाज़ हटायो। इन्ना अकरमकुम, बेशक तव्हां में इज्जत वारो, इंदल्लाह, अल्लाह वटि उहो आहे, अतकाकुम, जेको तव्हां मां वधीक एतरे कदर जो शींहुं बुखू मरण लॻो। ढगा त गांह खाईंदा हा, शींहुं त गांव कोन खाईंदो आहे। मुंहिंजा दोस्त मरी कंडा थी वियो। शींहुं दिल में सोचो का अटकल कयां, केर थो चवे